सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी क़ाइद आज़म जे मज़ार ते हाज़िरी। क़ाइद आज़म जे मज़ार ते आज़ादीअ जे ॾींहं जे मौक़े ते पुरवकार तक़रीब थी आहे। तक़रीब में क़ौमी गीत पेश किया विया। स्कूल जे ॿारनि क़ौमी गीत ॻाया। तक़रीब में मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सिफ़ारतकारनि सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि शिरकत कई। मुख़्तलिफ़ स्कूल जे ॿारनि ऐं उस्तादनि वॾेरनि में शिरकत कई आहे। स्कूल जे ॿारनि वॾे वज़ीर जी आमद ते शानदार अंदाज़ में संदसि तारीफ़ कई। वॾे वज़ीर जी महिमान जी किताब में पंहिंजा तासुर लिखिया ऐं मुल्क जे बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना खे ख़िराज अक़ीदत पेश कयो। गार्ड ऑफ ऑनर खां पोइ वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह वापसि रवानो थी वियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी क़ाइद आज़म जे मज़ार ते हाज़िरी। क़ाइद आज़म जे मज़ार ते आज़ादी जे ॾींहं जे मौक़े ते पुरवकार तक़रीब में क़ौमी गीत पेश किया विया। स्कूल जे ॿारनि क़ौमी गीत ॻाया। तक़रीब में मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सिफ़ारतकारनि सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि शिरकत कई आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी क़ाइद आज़म जे मज़ार ते हाज़िरी। क़ाइद आज़म जे मज़ार ते आज़ादी जे ॾींहं जे मौक़े ते पुरवकार तक़रीब थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद मीर सरतो खां। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो।